सिंधी नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन में खटियल शागिर्दनि खे इनाम अदा करण जो प्रोग्राम रखियो वियो आहे। मां आशा चांद दादीअ खे दरख़्वास्त कंदसि त हू झूलेलाल साईं जी जोत जॻाईंदा ऐं हिक सुनहरी रोशनी ॾींदा। ओम जय दूल्ह देवा स्वामी जय दूल्ह देवा पूजा कन था प्रेमी सभेई सेवा कन था प्रेमी सभेई सिद्ध को रखी सेवा। सजण अचन स्वाली लाल सजण अचन स्वाली दान वठन सब दिल सां वेही दान वठन सब दिल सां वेही कोन ॾिठो में खाली। अंधड़नि खे ॾे अखियूं लालण दुखियनि खे दारूं लाल दुखियनि खे दारूं मन जूं पाए सभई मुरादूं मन जूं पाए सभई मुरादूं शेवक कन थारूं। फुल मेवा सेवा सब जूं मेन मुद्दो जेको आहे सिंधी संगत उनजे पारां सिंधी इंटरनेशनल राइम्स जी कॉम्पिटिशन जेकी 6th कॉम्पिटिशन हिन साल थी उनमें असांजे सिंधु एजुकेशन सोसाइटीअ जे 27 ॿारनि पार्टिसिपेट कयो। रिकॉर्ड ब्रेकिंग 22 ॿारनि इनाम खटिया जेके सिंधी संगत जे कॉम्पिटिशन जो इतिहास आहे। सिंधी संगत जा को फाउंडर असांजा आशा चांद दीदी उन वेनती कई असांखे भई एॾा ॿार तव्हांजे स्कूल जा विन त इहो प्रोग्राम तव्हांजे संस्था में सुहिणो लॻंदो त असांखे हुन परवानगी ॾिनी तो उन लाइ असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। उन्हनि लाइ उन्हनि टाइम कढी करे ऐं असांजे संस्था में अची करे हिन प्रोग्राम जो शोभा वधाइण लाइ आया आहिनि हिते उन्हनि जो असां स्वागत कंदासीं। मां असांजे चेयरमैन सर डॉक्टर नरसिंघानी अंकल खे रिक्वेस्ट कयां थो त उन्हनि जो बुके ॾेई करे स्वागत कराईंदा। मां रिक्वेस्ट कयां थो करो तो उनजो स्वागत करो।
असां आशा दीदी जे बारे में ॿ लफ़्ज़ मां सिर्फ़ु ॻाल्हाईंदुमि भई जाम वधीक महिनत सिंधी सिखण लाइ करे रहिया आहिनि। मुंहिंजी कोशिशि जेकी आहे हुनमें असांजो बि काफ़ी थोरो घणो हथु लॻे कि असांजी कोशिशि रहंदी, हमेशह असांजो सहकार उन्हनि सां रहंदो, इहा बि असां वादो कयूं था उन्हनि सां। हिन जो हिकिड़ो सुठो हिकिड़ो ऐप आहे हिन डेवलप कयो आहे, लर्न सिंधी ऐप, जेको जाम सवले तरीक़े सां तव्हांखे ऑनलाइन सिंधी सेखारण जी मदद करे सघे थो। त उहो तव्हां भले पंहिंजे मोबाइल में डाउनलोड करे सघो था पिया ऐं घर वेठे तव्हां सिंधी लर्न करे सघो था। त असांजी रिक्वेस्ट रहंदी तव्हां सभिनी खे त इहो ऐप तव्हां अहिड़ा सुंदर बोल, अहिड़ी सुंदर सोच असांजे महिमान ख़ास असांजी प्यारी आशा चंद दीदीअ जी, मुंहिंजी प्यारी साथी श्रद्धा चंदवानी तव्हां सभिनी खे आयल दीदीअ बाबति वीचार पेश करे रही आहे। स्कूल ऐं कॉलेज जा प्रिंसिपल, मास्टर, मास्तराणियूं, शागिर्द ऐं आयल माइटनि खे जय झूलेलाल। मां तव्हां सभिनी जी प्यारी श्रद्धा चंदवानी अॼु आशा दीदी जे बारे में पंहिंजा वीचार ॿुधाइण थी चाहियां। आशा जान उन्हनि ख़ुशनसीब इंसाननि में शामिल आहिनि जिनखे कुदरत पंहिंजे वतन जे वर्से खे क़ाइम रखण ऐं अॻिते वधाइण जी जवाबदारी ॾियण वास्ते चूंडियो आहे। सिंधी साहित्य जे रोशन ऐं बेमिसाल साहित्यकार जोड़ जे उत्तम ऐं सुंदरी उत्तम चंदानी जी धीअ जे रूप में जन्म वठण वारी आशा न सिर्फ़ पंहिंजे माता पिता जे अदबी वर्से जी संभाल कई आहे, पर दुबई में रहंदे हूंदे भी भारत में सिंधी भाषा जे वधारे में अमूल्य योगदान ॾिनो आहे। भारत में दूरदर्शन जो सिंधी चैनल शुरू करण जी संदसि कोशिशुनि सबबु हुन पाण खे साराह जो हक़दार साबित कयो आहे। हिन महान हस्तीअ हर मंज़िल ते कामयाबी हासिल कई आहे ऐं अॼु उन्हनि जा दर्शन करे असां सभु गदगद थी रहिया आहियूं। ज़ेर असां सभिनी जूं शुभकामनाएं आहिनि त आशा दीदी ॾींहुं राति तरक़ी कंदा रहनि ऐं सिंधी ॿोली खे वधाईंदा रहनि। सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली, हिनखे मां कीअं विसारां, हिनखे मां कीअं विसारां, सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली। आशा जान जो जनम 23 मार्च 1951 ते मुंबई में सिंधी साहित्य जे नाम्यारे जोड़े जेके पाण साहित्य अकेडमी सां नवाजियल हुआ श्री ए.जे. उत्तम ऐं सुंदरी उत्तम चंदानी जी धीअ जे रूप में थियो। आलमी सतह ते आशा जान न सिर्फ़ नाम्यारे सिंधी औरतुनि में सुञाणे वञे थी, पर सिंधियत जी विरासत कायम रखण ऐं सिंधी भाषा, सिंधी कविता, ख़ास करे भारत जे बेहतर जे क्षेत्र में क़ौमी नुमाइंदे जो दर्जो मजबूती सां आशा जान जे इरादनि जी मजबूती सबब खेसि आयरन सिंधी लेडी जे लक़ब सां बि नवाजियो वियो आहे। बचपन खां ई सिंधी साहित्य ऐं सिंधियत लाइ हुब ऐं कशिश जो विच वियो थी वञण जो रूप अॻिते कयो आहे ऐं उन जूं शाखाऊं अॼु असां सभु कला, डांस, इंटरनेशनल राइम्स जे रूप में ॾिसी रहिया आहियूं। मां तव्हां सभिनी खे दरख़्वास्त थी कयां त अहिड़ी महान हस्ती आशा चंद दीदीअ जो स्वागत सभु गॾिजी तालियूं वॼाए कयो। मेरी
जेड़ा उनजी ॿोली हूंदी आहे। सिंधी ॿोली मुंहिंजी माउ आहे ऐं मूंखे उन ते तमामु फ़ख़्रु आहे। मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त आशा जाम दादीअ हेॾी महिनत करे असांजे मातृभाषा खे अॻिते वधाइण जी सुंदर कोशिश करे रहिया आहिनि। पर अॼुकल्ह जा माण्हू घरनि में सिंधी घटि ॻाल्हाए रहिया आहिनि। असां आशा जाम दादीअ जा इन ते बि शुक्रगुज़ार आहियूं जो बेहतर नाटकनि जे रस्ते ॿारनि खे प्रोत्साहित कनि था। सुवारी सिंधीअ में सभई संतनि जनम वरितो। उन्हनि मां हिकु आहिनि असांजा प्यारा दादा जशन वासवानी। 11 दर्जे जो शागिर्द कृष्ण निरंकारी पाण रूप ॼाणे असांखे सिंधी ॿोलीअ बाबति संदेश ॾींदा। तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे हिन ग़रीबड़े जशन जे कोमल दिल जो प्रणाम। अॼु तव्हां सभिनी खे हिकु सेंट्रल पंचायत हाल में ॾिसी दिलि खे ॾाढो सुकून मिलियो। अॼु मुंहिंजी रूह बि हूबहू दिलचस्पी ॾेखारींदे ॾाढो ठरी रही आहे। तव्हां सभिनी खे ॾिसी करे ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 25 नवंबर मीटलेस डे जे रूप में असीं साझर कंदा आहियूं। असांजा भगव स्वरूप सर्वगुण संपन्न आदरणीय श्री साधू वासवाणीअ जी जो जनम 25 नवंबर असीं मल्हाईंदा आहियूं। जंहिं वक़्तु असां शाकाहारी ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। हिन ॾींहं जा बि तव्हां सभिनी खे वाधायूं जो असीं हिकु ॾींहुं जानवरनि ते दया करे हिन दुनिया में रहण जे जॻहि ठाहियूं। इहो घुराव सिंधी छॾाइण में असांखे पाण ते फ़ख़्रु करणु घुरिजे। असांजी सिंधी साहित्य संस्कृतीअ जी शुरूआति आगाटे ज़माने खां मोहन जे दरे खां बि अॻु थी आहे ऐं उहा संस्कृतीअ खे असीं अॼु ताईं क़ाइमु रखी हलाईंदा आहियूं। तॾहिं असीं सिंधीअ जा ॿार आहियूं, सिंधी माण्हुनि जा ॿार आहियूं। इहो चवण ते बि असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे। ऐं हिन करे मां तव्हांखे सभिनी खे निमाणी वेनती करणु चाहींदुसि त तव्हां घर में पंहिंजे परिवार सां पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो, सिंधी ॿोलीअ जो इस्तेमालु कयो। ऐं सभिनि खे ॼाण वेनती आहे त मुंहिंजे पुठियां इहो श्लोक चइजो, सिंधी बचायो सिंधी ॻाल्हायो, सिंधी बचायो सिंधी ॻाल्हायो, सिंधी बचायो सिंधी ॻाल्हायो।
कहते अंब छिलो कपुता संदस हट बढ़ियो जयो वजीर सब भोलो नाए अभिमन्यु का बलाया राजा बैठो हो झगड़ियो जय वजीर के कहत गयो कटी राजा थो तैयार करण अकेलो भ्यो शिकार हाँ कटी राजा थो तैयार करण अकेलो भ्यो शिकार तबड़ लगो ताड़ी हदड़े वणजी छाओ नशुना कदे सब वणजी छाओ नशुना कदे हाजिर रंजो एक सरदार हाजिर रंजो एक सरदार घोड़ा पाछो तो भीमान दस मिलियन तो हथ पर को चाकू जे दो मारू तो चाकू जे दो मारू तो दवा उनयमा उंधी धाती बीमारी बढ़ती लहर कहते गोला हरी घड़ी कहते गोला हरी घड़ी राजा खेला जिन्न पड़ी राजा खेला जिन्न पड़ी बजल तो हथ कहलाए वही छड़े दस्ता किया जाए बजल तो हथ कहलाए वही छड़े दस्ता किया जाए हाथ में चल हो उंजो जाए तीन छड़ा कहाँ जिन कहते तीन छड़ा कहाँ जिन कहते कड़ी वजीर से कहते मुझो जय सबके धनिया जहा जय सबके धनिया जहा धनी जुड़े तो फिर देता वही दिला शक आएगा धनी जुड़े तो फिर देगा वही दिला शक आएगा मनो हुजे या मदर हुजे
दिल जा मेला 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 लगता ही रहता मुझे झूलन जा मेला 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 लगता ही रहता सकल सकल रापा तुझे बम्बई रापा तुझे कोल्हापुर जिया तुझे सोई हीरा पा तुझे पर दिल जा मेला ओ मेला भाइयो लगता ही रहता जिंदगी जा मेला ओ मेला भाइयो लगता ही रहता सिटी का लाज रूहे की सिटी का लाज तो बड़ी मजे का धन्यवाद सर। मां हाणे सिंधी संघ जी कोर फाउंडर आशा चंद दीदी जंहिंखे आयरन सिंधी लेडी बैंड चयो वियो आहे जेका सिंधी समाज ऐं सिंधी ॿोलीअ खे बरक़रार करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुंहिंजा प्यारा नंढा वॾा साथी तव्हां सभिनी जेको हिन वक़्तु हासिल कमु कयो आहे उहो साराहजोॻो आहे ऐं हुननि सां गॾु जेके असांजा वॾा हिन हिंदू कलाणी स्कूल जा फाउंडेशन जा जेके असांजा चेयरमैन साहब आहिनि ऐं ॿी ॿ टीचरूं आहिनि असीं सचमुच अहिड़े माण्हुनि जी ॻोल्हा था कयूं जेके रुॻो हफ़्ते ई असांखे नज़र था अचनि ॿिए कंहिं शहर में नथा मिलनि इनजे करे सिंधी काइम रही आहे इनजे करे 40 इनामनि मां 22 इनाम हिन स्कूल वारे वारनि खे ऐं ईअं कोन्हे त ॿियनि मुल्कनि में असांजे ॿियनि शहरनि में अहिड़ा स्कूल कान्हनि आहिनि जय हिंद स्कूल जेको पिंपरी में आहे उते बि इलाही ॿार सिंधी आहिनि ऐं हिकु दफ़ो त उतां बि 200 खां वधीक ॿारनि हिसो वरितो त असांखे कीअं थो लॻे असीं कोशिशि करण में किथे त गुथा आहियूं माण्हुनि ताईं पहुची नथा सघूं माइटनि खे ॿुधाए नथा सघूं त आख़िर हिन नंढे तरीक़े सां हिकु नंढी जॻह रखी असीं वॾो कमु करे सघूं था पंहिंजे ॿारनि खे नंढपण खां सिंधीअ में ॻाल्हाइण सेखारे सघूं था मां ॼाणां थी त हेॾे वरी बि ॿार माइट हिक ॿिए में सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि पर तॾहिं बि अञा बि ज़रूरत आहे त असीं पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधायूं छो जो सभु कुझु छॾे ॾिनो आहे पंहिंजे वतन जे ख़ासि लेकिन तोसां आंदी पंहिंजी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली सिंधी अबाणी ॿोली हाणे इन ॿोलीअ खे असांखे विसारणो न आहे इनजे लाइ सिंधी संगत तरफ़ां नयूं नयूं ॻाल्हियूं असीं कयूं पिया चटाभेटियूं कयूं पिया पर हीअ चटाभेटी जेका असां साल में हिकु दफ़ो रखूं था अहिड़ियूं चटाभेटियूं तव्हां पंहिंजे लोकल लेवल ते हर का एसोसिएशन ऑर्गेनाइजेशन घटि में घटि साल में हर का एसोसिएशन हिकु दफ़ो रखंदी त तव्हांजा ॿार ॾाढा होशियार थी वेंदा असीं चाहियूं था त ॿारनि खे सिंधी लिखण पढ़ण अचे उनजे लाइ असांजी जेका लर्न सिंधी ऐप आहे उहा तमामु सुठी आहे उहा महिरबानी करे डाउनलोड करियो ऐं उन सां गॾु असांजी ॿी जेका ऐप आहे स्पीक सिंधी ऐप उहा एंड्रॉइड ते बि आहे त आईफोन ते बि आहे डाउनलोड करे सघो था पाण बि सिखी सघो था ॿार बि सिखी सघनि था असांजी जेका हिकु ॿी कोशिशि हली रही आहे त सरकार खां असीं 24 कलाकनि जो चैनल वठूं पिया उनजे लाइ दादा राम जेठमलानी साल 2015 में दिल्ली हाई कोर्ट में केस दाख़िल कयो आहे ॾिसो दादा राम जेठमलानी जो नालो ॾाढो मशहूर हो आहे अञा त हू जॾहिं को कमु कंदो त केस हाराइण लाइ कान कंदो आहे हुन इहो जॾहिं केस दाख़िल कयो थिए तॾहिं हुनखे पक्को विश्वास हो त हू इन कम में कामयाब थींदो तंहिंजे करे असांखे उमेद न विञाइण खपे ऐं इन जे बारे में तव्हां सभई संस्थाऊं थोड़ी वधीक कमु करण जी कोशिशि कयो रुॻो
कि नंढा वॾा ड्रामा करण या ग़रीबनि जी मदद करण, कंहिंखे शादीअ में चेको वेठो करे ॾियण, इहे उहो कम कान्हनि। सिंधी ॿोलीअ खे वधाइण असां सिंधियुनि जो कमु आहे जेको असांखे करिणो आहे। तंहिंजे करे तव्हां सभई हाणे असांखे केतिरा माण्हू चवनि था त इहो वॾनि लाइ जॻह भेटी रखो। इहा जॻह भेटी जेका असां जनवरीअ में रखण वारा आहियूं उहा 16 सालनि खां वठी 22 सालनि जे ॿारनि लाइ थींदी। उन्हनि में उन्हनि खे हिकिड़ो 1 मिंट जो वीडियो जेको असांजो ॾिसंदा उहो साॻियो वीडियो पाण चई करे असांखे पंहिंजो वीडियो कढी मोकिलींदा। माना उहो सॼी गुफ़्तगू उहो डायलॉग चङी तरह यादि कंदा। जीअं हिननि ॿारनि सॼी पोएम यादि कई, सॼो बैच यादि कयो, ईअं ई पंहिंजो डायलॉग यादि कंदा, ॾिसंदा ऐं पोइ असांखे उहो वीडियो कढी मोकिलींदा। असां इहो हाणे जल्दी शुरूआत कंदासीं। जनवरी खां इहा असांजी नई किताबें थींदी नौजवाननि लाइ। 16 सालनि खां वठी 22 सालनि जा ॿारनि में पहिरों वठंदा। मूंखे लॻे थो असांजे कॉलेज में जेके ॿार आहिनि 200 खां मथे उहे सभई हिन में हिसो वठी सघंदा ऐं सभई शामिल थींदा। त इहो रिकॉर्ड में उहो आहे न 127 ॿारनि पार्टिसिपेट कयो ऐं हिन मां 22 ॿारनि खटियो आहे, उहो रिकॉर्ड तोड़े छॾींदा ऐं सभई हुन में शामिल थी करे उहे सभई प्राइज़ूं तव्हांजे स्कूल खे मिली सघंदियूं। अहिड़ी असांखे उमेद आहे। त हाणे असीं ॾिसो असांखे तव्हांजो साथ सहकार खपे। कहिड़े नमूने में? हिन नमूने में त जॾहिं असीं था ॻाल्हि करियूं था इहा जॻह भेटी आहे, मां तव्हांखे ॿुधायां अॼु सुबुह जो मां हिकु भाउ सां गॾियसि। हुनजे ॿार जी उमिरि आहे 6 साल। चयोमांसि बाबा तुंहिंजी जो हुनजी 6 साल आहे तुंहिंजे पुटु असांजे कॉम्पिटिशन में पहिरियों वरितो। चई न दीदी मूंखे त हुन बारे में ख़बर ई कान हुई। त हाणे कोल्हापुर में रही जेकॾहिं हिकिड़ो ॿारु रहिजी थो वञे त इन में तो कंहिंजो असीं मुंबई में वेही दुबई में वेही करे कम जी शुरूआत कयूं था त इन कम खे अॻिते वधाइण जो फर्ज़ तव्हां हिक जो आहे। सभिनी ताईं इहा ॻाल्हि पहुचे ऐं ॿिए दफ़े इहा ॻाल्हि न थियणु खपे। असांजी जेका सती इंटरनेशनल नर्सरी रैंक चालू थींदी उहा 1 जुलाई खां वठी 1 अक्टूबर ताईं 23 यानी नेक्स्ट ईयर थींदी। तंहिंजे करे हुनजी अनाउंसमेंट असीं हाणे ई करे था छॾियूं कि तव्हां सभिनी खे ॿुधायो ऐं अॻिते हली करे असीं पंहिंजे घर घर में जिते नंढा वॾा ॿार आहिनि जेको कोल्हापुर न जे तव्हांजा मिट माइट नासिक में आहिनि उन्हनि खे ॿुधायो, जे उहे कानपुर में आहिनि लखनऊ में आहिनि त सभिनी में इहा ॻाल्हि पहुचाइण जो कमु तव्हां सभिनी जो आहे। असांजो हिकिड़ो ॿियो नंढी रिक्वेस्ट आहे त सिंधी साथी बणिजो। सिंधी साथी बणिजी असांखे हिमत ॾियो त असीं हिकु ऐप ठाहींदासीं जंहिंमें सिंधी मैट्रिमोनियल ब्यूरोस, कॉलेजिस ऐं एसोसिएशन, पंचायतूं, ऑर्गेनाइजेशन उन्हनि सभिनी जा डिटेल्स हूंदा आहिनि ऐं कई जंहिं बि शहर में वेंदा उते लाल साईं जो मंदिर किथे आहे उन बाबति बि ॼाण ॾिनल हूंदी। तॾहिं हुन में पंहिंजो नालो दर्ज कयो ऐं ज़रूरु सिंधी साथी बणिजो ऐं सहकार ॾियो असांखे। छो जो हाणे छप्पर खॼंदो आहे। माना जॾहिं असीं इहो कमु गॾिजी कंदासीं त इहो केतिरो वॾो कमु छो न हुजे, असीं करे वठंदासीं। नंढो कमु त केरु बि करे सघे थो, 2 त 12 थियनि था, पर जेकॾहिं सभई गॾिजी वञो त ॾिसो केतिरो न वॾो कमु करे सघूं था। उहो केतिरो न आसान आहे। मोदीअ खे ख़त लिखणु केतिरो न सवलो आहे। तव्हांखे 4 चिठियूं लिखी मोकिलणियूं आहिनि त असांजी सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे। उनखे बचाइण लाइ मोदी सरकार खे इहो असीं अर्ज़ु था कयूं त असांखे हिकिड़ो 24 कलाक जो टीवी सिंधी चैनल मिलणु खपे। इहो महिरबानी करे हाणे ख़त लिखण जी शुरूआत कयो। पोस्ट कार्ड में लिखो, एसोसिएशन आयो त पंहिंजे लेटर हेड ते लिखो, पर लिखो ज़रूरु। छो जो ईअं न सोचिजे अरे फोन कयो त छा थियो, हुन त कयो न, ईअं न थींदो आहे। असां सभिनी खे गॾिजी कमु करणो त पूरी तलाउ बणिजंदो। पूरी असीं कोशिशि कंदासीं त असीं वॾा कम करे सघंदा आहियूं। छो त कोशिशि करण वारनि जी कॾहिं बि हार कान थींदी आहे ऐं असीं सिंधी त हार ॼाणो ई कान। असीं सिंधी त कामयाब सिंधी आहियूं जेके गुज़िरियल 70 सालनि जे अंदरि
केतिरा न वॾा कम करे चुका आहियूं। तंहिंजे करे मुंहिंजा साथियो ऐं सही माना में सिंधी संगत जा साथी बणिजो ऐं पंहिंजो पंहिंजो फर्ज़ अदा करियो। हथ लिखण जो अर्थ ॿोलीअ खे ऐं चटाभेटीअ में हर ॿार खे भाग वठाइण जो कमु तव्हां ज़रूरु करियो त असीं कंहिं वॾे अर्श ते वञी पहुचंदासीं। सिंधियुनि जो नालो वरी औज ते अची वेंदो ऐं असांजो पंहिंजो 24 कलाकनि जो चैनल मिली वेंदो ऐं असीं गॾिजी करे चवंदासीं त असीं अचो त गॾिजी करियूं था भोज मालो जेको खटी आयो ऐं भोज मालो। जय झूलेलाल। सिंधी साथी थियण लाइ छा करिणो आहे? SindhiSathi.org असांजो हिकिड़ो वेबसाइट आहे। उन में वञी तव्हांखे पंहिंजो नालो ऐं एड्रेस ऐं थोरी ॼाण ॾियणी आहे ऐं इन में वधीक जेकॾहिं सचुपचु साथी बणिजी पंहिंजे पंहिंजे शहर बाबति उन में ॼाण तव्हांखे ऐड करणी आहे। उहा कहिड़ी? तव्हांजे शहर में झूलेलाल जा मंदिर कहिड़ा आहिनि, कहिड़ियूं संस्थाऊं आहिनि, जीअं पंचायती हॉल आहे, इन में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। जीअं तव्हांजे शहर में झूलेलाल पंहिंजा मंदिर हुजनि या मैट्रिमोनियल ब्यूरो हुजनि, उन्हनि जा फोन नंबर हुजनि, उन्हनि जा ट्रस्टी जा नाला हुजनि, उते जूं कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि, उहे सभु ॻाल्हियूं जेकॾहिं पंहिंजी ते ॾींदा असांखे सिंधी साथी बणिजी त असीं वॾो वॾो कमु करे सघंदा आहियूं। तंहिंजे करे सिंधी साथी बणणु ज़रूरी आहे। अॼु असां वटि 8000 साथियुनि जा नाला दर्ज आहिनि, पर 8000 छा आहे? हिकु बूंद बराबरि आहे। पाणीअ जे हिन वॾे समुंड में, महासागर में नंढी बूंद आहे। जेकॾहिं असीं 60-70 लख सिंधी आहियूं, ॿियो त घटि में घटि लख सिंधी त बणिजूं ऐं पोइ जेकॾहिं पंहिंजी का असीं दरख़्वास्त ॾींदासीं मोदीअ खे त हू चवंदो भई हिन संस्था जा लख मेंबर अथव, घटि कान्हे, त उहो असांजी का बि ॻाल्हि रेटे न सघंदो, हुनखे नज़रअंदाज न करे सघंदो। तंहिंजे करे अचो गॾिजी हिन में हथ विझी करे गॾिजी हथ विझायूं। जंहिंखे नथी कंप्यूटर जी ख़बर पए ॿियो केरु ॿुधाए त करे सेखारे। ठीकु आहे न? जय झूलेलाल।